अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सन टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां ता राजड़ ऐं मूंसां गॾु आहे जनाब सिकंदर होलिया साहब। महिरबानी था। नाज़रीन, असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां चूंड सुधारण लाइ जेके मुख़्तलिफ़ तजवीज़ूं ॾिनी वयूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु नामज़दगी फॉर्म जेके सदर जी मंज़ूरी खां सवाइ छपाईला अमाणिया विया, उन ते मुख़्तलिफ़ आइनी ऐं क़ानूनी माहिरनि जेके राया ॾिना आहिनि उन ते डिस्कस कंदासीं। उन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो इशू आहे सदर आसिफ अली ज़रदारी जेको पाक ईरान गैस पाइपलाइन मनसूबे जी कल्ह पीड़ जो पत्थर रखी आयो। उन खां सवाइ उन सिंध में मुख़्तलिफ़ जेके रिथाऊं आहिनि उन्हनि लाइ बि उन्हनि जा संग बुनियाद रखिया आहिनि। अॼु ज़ुल्फ़कार आबाद जेका रिथा आहे, जेका तकरारी हिकिड़ी रिथा चई थी वञे सिंध जे अवाम जे हवाले सां, उन रिथा लाइ गारो खां शाह बंदर ताईं हिकिड़े रोड जो अॼु सदर इफ़्तिताह कयो आहे। उन खां सवाइ सिंध जे ॿेटनि जे हवाले सां हिकिड़ो इशू आहे जंहिं ते बहरिया टाउन ऐं अमरीकी सीड़पकारनि विच में हिकिड़ो मुआहिदो थियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु असां इहो बि ॻाल्हाईंदासूं प्रोग्राम जी शुरूआत में त अॼु पाकिस्तान जे इनक़लाबी शाइर हबीब जालिब जी वरसी आहे। त सिकंदर, हबीब जालिब जी वरसी खां शुरूआत कयूं था। उन जहिड़ो इनक़लाबी शाइर अॼु जेको पाकिस्तान जी सूरत हाल आहे, जेके हालतूं आहिनि, उन में वधीक ज़रूरत महसूसु थिए थी हबीब जालिब जहिड़े माण्हू जी। हुन जेके अॼुकल्ह शहबाज शरीफ़ साहब जीअं उन जा शेयर खणी आई, जंहिं क़िस्म जी तकरीरबाज़ी करे थो, जीअं उन शेयर पढ़े थो, उन करे वधीक मुल्क में जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे त उहो हबीब जालिब जो हिकिड़ो मशहूरु शेर आहे, मैं नहीं मानता मैं नहीं जानता इस दस्तूर को सुबह बेनूर को। हिन वक़्तु मुल्क में सूरत हाल उहा ई दस्तूर जी आहे, सुबह बेनूर जी आहे। कुझु माण्हुनि खे सुबह बेनूर था चवनि, कुझु माण्हुनि खे बिल्कुलु सुबह नूर था चवनि। त जालिब त वॾो हिकिड़ो, पर जालिब जी हिकिड़ी क्वालिटी त हू हमेशह ग़रीबनि, मज़लूमनि, महकूमनि जो तर्जुमान रहियो ऐं हमेशह हुक्मराननि सां हुनजी न पई। हाणे त हुनजी वफ़ात थी वई आहे, उन खां पोइ हुक्मराननि जा एवॉर्ड हुनखे मिली रहिया आहिनि। पाकिस्तान में पोस्ता में हुनखे एवॉर्ड मिलियो आहे। तारिसो तो यया हुजे, अयूब हुजे, भुट्टो साहब सां दोस्ती पर पोइ तालुक ख़राब थियो, ख़ासि करे आमरियतुनि जे ख़िलाफ़। पर हुनजो हिकिड़ो मशहूरु शेर आहे त अब बि पाऊं नंगे हैं बेनज़ीरों के, अब बि देश के कई मक़रूज़ ऐं कई बिलावल। त हिकिड़ो अहिड़ो माण्हू, इहो 88 में मोहतरमा जी गवर्नमेंट आई, हुन खां पोइ 89 में त हिकिड़े मुशाइरे में लियारी मोहतरमा जी मौजूदगी में हुन पढ़ियो शेर। त हुनजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो वॾो स्ट्रक्चर हो ऐं मुंहिंजो ख़्यालु अहिड़ी शाइरी ऐं लाज़वाल शाइरी ऐं अहिड़ी तर्जुमानी जिन जे अंदरि सियासी टच, लाड़काना चलो वरना थाने चलो, मतिलबु कहिड़ा अलाए केतिरा शेर आहिनि जेके हुनजा माण्हू ॿुधाए ॻणाए सघे थो। त तव्हां बिल्कुलु प्रोग्राम जे शुरूअ में जालिब जी ॻाल्हि कई, अवाम जी ॻाल्हि कई, पोइ आमरियत हुजे, हमेशह हक़ जी ॻाल्हि, सच जी ॻाल्हि ऐं एॾी सिधी तुज़ ॻाल्हि। शाइरनि जी ॿोली हमेशह तव्हां ॾिठी आहे, जेके गज़ल को शाइर आहिनि या ॿिया, उनजा लफ़्ज़ तमामु मुश्किल, ॾुखिया, ॿोली, अंदाज़, सोच ऐं शाइराणू मिज़ाज घुरिबो आहे हुनखे सम्झण लाइ। पर जालिब खे सम्झण जे लाइ अवामी मिज़ाज घुरिजे ऐं हुनजी इहा वॾे में क्वालिटी आहे ऐं उहा हुनजी विथ आहे, हुनजी वर्थ आहे जो हेतिरनि ॾहाकनि खां पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे 12-15 साल थी विया आहिनि। पर हुनजे बावजूदि बि हुनजो हर ॾींहुं, हर मुल्क जे दौरु गुज़रे थो त कलाम हुनजो जहिड़ो कर बकलाम ऐं जदीद थींदो थो वञे। सही। हाणे अॻिते वधूं था। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान, असां ॾिठो त सुप्रीम कोर्ट पारां जहिड़े क़िस्म जो तहरुक ॾेखारे वियो, पाण मुरादो नोटिस, ॿिया उन ते तनक़ीद थी पए। हाणे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान बि असांखे लॻे पियो त उन ई साॻे नक्शे क़दम ते हले पई। हाणे उन लाइ न हुकूमत का शइ आहे, न आइन का शइ आहे, न कानून का शइ आहे। छो त अवामी नुमाइंदगी वारो जेको 1976 जो एक्ट आहे उहो बिल्कुलु वाज़े आहे त जेकॾहिं नामज़दगी फॉर्म जेके आहिनि उन्हनि में का तब्दीली थियणी आहे त उहो सदर जे अप्रूवल खां सवाइ नथी थी सघे। हाणे इलेक्शन कमीशन जा कुझु मेंबर साहिबान आहिनि जेके मीडिया ते अची चवनि पिया त भाउ इहे जेके फॉर्म आहिनि असां मोकिले छॾिया छपाई लाइ, कंहिंखे एतिराज़ आहे त सुप्रीम कोर्ट में हलियो वञे। यानी कि आइन जो ऐं कानून जो उहो नज़रअंदाज़ करे सभु शिकूं ऐं इन क़िस्म जो हिकिड़ो अमल। ऐं ॿी ॻाल्हि त इलेक्शन कमीशन जा मेंबर उहे रोज़, जीअं असां सुप्रीम कोर्ट में ॾिसूं था त मुख़्तलिफ़ जेके बेंचिस आहिनि उन ते जेके मौजूदु जज साहिबान वेठा आहिनि उहे रिमार्क्स ॾियनि था, जेके हेडलाइंस बणजनि था टीवी ते या टिकर को ठहियो वञे। तीअं हाणे इलेक्शन कमीशन जा मेंबर बि हाणे उन ई साॻे पात ते हलंदे रोज़ नओं बयानु जारी था कनि। जेको कोड ऑफ कंडक्ट आहे हिकिड़ो हिननि इदारनि जो, उहे सॼो
लताड़ियो पियो वञे, केरु चवण वारो कोन्हे। अता बिल्कुलु तव्हां इलेक्शन कमीशन जी ॻाल्हि खां अॻु जेका तव्हां जालिब जी ॻाल्हि कई, जालिब जो मूं शेर में पढ़ियो, मैं नहीं मानता मैं नहीं जानता इस दस्तूर को सुबह बेनूर को। त लॻे ईअं पियो त जालिब त चयो आवाम जी नुमाइंदगी कंदे हुक्मरान ऐं डिक्टेटर्स खे ऐं फाशिस्टनि खे, इलेक्शन कमीशन त हिन हुक्मराननि खे इहो जहिड़ो चई रही आहे, मैं नहीं मानता मैं नहीं जानता इस दस्तूर को। हाणे बदकिस्मती इहा आहे जेको तव्हां जेका 1976 वारे पॉलिटिकल रिप्रेज़ेंटेशन एक्ट जी ॻाल्हि कई, जेके हीउ जेको बेसिकली सॼो मामिलो आहे, हीउ आहे इलेक्शन जे रूल्स ऑफ बिज़नेस जेको आहे उन जे अंदरि तरमीमूं आहिनि। उन्हनि जे अंदरि इलेक्शन कमीशन इलेक्शन खां अॻु में कहिड़ियूं मुजवज़ा तरमीमूं सजेस्ट करे सघे थी ऐं ॿुधाए सघे थी, ऐं उनजी हथवी मंज़ूरी जेका आहे उहा एज़ पर लॉ मूं वॾनि वॾनि एक्सपर्ट्स खे ॿुधो आहे, तव्हां ॿुधो हूंदो, नाज़रीन बि ॿुधो हूंदो, कई माण्हू सम्झंदा हूंदा त सदर जे मंज़ूरीअ खां न पई ॾेई सघिजे। हाणे अवामी नुमाइंदगी जो एक्ट आहे त हुनखे पार्लियामेंट तरमीम करे सघे थी, पर जॾहिं रूल्स ऑफ बिज़नेस जी ॻाल्हि ईंदी त उहा जेका तरमीम आहे प्रेसिडेंट खे करणी आहे, उहा हिकु सिंपल कार्रवाई। ऐं आख़िरी इतला ऐवान सदर मां इहा त हिननि मोकिलियूं, लॉ मिनिस्टर 2 ॾींहं अॻु इहो चयो त मिली वई हुन, ऐं उन्हनि जेके हिननि तरमीमूं सजेस्ट कयूं हुन, उन्हनि ते जेके असांजा एतिराज़ आहिनि, असां ॿई धुरनि जो मौक़िफ़ गॾे असीं ऐवान सदर खे, सदर साहिब खे ॾियारे मोकिलियो आहे। हाणे उहा हुनजी मर्ज़ी आहे त हुनखे मंज़ूर करे न करे। इनडायरेक्टली अनऑफिशियली शायदि हिनखे इहो मालूम पइजी वई त सदर साहिबु उहो न पियो मंज़ूर करे, छो जो लॉ मिनिस्टर हुन ते तमामु वॾा फुट नोट ऐं एतिराज़ वारिया कई शयुनि ते त पॉसिबिलिटीज़ न आहिनि, हिन वक़्तु टाइम फ्रेम जो मसइलो आहे ऐं ॿिया मामला बि आहिनि, टैक्स जो दायराकार, ॿियूं एसेट्स जो। ख़ैर उन खां पोइ हिननि छा कयो, जो हिननि हिकिड़ो बिल्कुलु एग्रेसिव थी ऐं हिकिड़ो जारियाणे तरीक़ेकार सां हिकिड़ो क़दम अॻिते वञी हिननि अटैक इहो कयो, जो हुननि छपाई लाइ ॾेई छॾियो ऐं रुॻो ॾिनो कोन पर मीडिया खे ॿुधाए छॾियो। ॾिसो छपाई हिकिड़ो आम रूटीन जो मामिलो आहे, उहो 2 ॾींहं पोइ बि थी सघे थी या छपाई कैंसिल बि थी सघे थी, इहो कोई एॾो मामिलो कोन्हे। पर इहो जेको तरीक़ेकार इलेक्शन कमीशन इख़्तियार कयो आहे हुकूमत जे लाइ, त ज़ाहिर सुभाणे नुमाइंदनि जे लाइ कंदी। ऐं इलेक्शन कमीशन जो टास्क कहिड़ो आहे, इलेक्शन कराइण। इलेक्शन में केरु ईंदा जेके इलेक्शन बीहंदा, अगरि उहे उमेदवार, उहे माण्हू जेके तव्हां बीहंदा, सॼो ॾींहुं तव्हां उनखे हाउंड कंदा, हैरास कंदा, उनखे घटि वधि ॻाल्हाईंदा, अॻे उनजे ख़िलाफ़ु हिकिड़ी पूरी कैंपेन आहे मुल्क जे अंदरि, मीडिया जे अंदरि, शयुनि जे अंदरि, त पोइ कीअं फ्री फेयर इंडिपेंडेंट इलेक्शन हूंदी। को बि माण्हू हिकिड़ो उथी तव्हां ते सुवाल उथारे, तव्हां सॼे मुल्क जे हर माण्हू ते सुवाल उथारे रहिया आहियो, हक़ आहे, बॉडी आहे तव्हांजी, हिकिड़ी इंडिपेंडेंट बॉडी आहे, नेशनल लेवल जी बॉडी आहे, तव्हांजो टास्क इहो आहे त इलेक्शन कराइणी आहे। पर तव्हां अॻियां जेके उमेदवार आहिनि उन्हनि खे बि हिकिड़ो प्रॉपर मौक़ो ॾियणु घुरिजे, ऐं मौक़ो हूंदो दायरेकार जे अंदरि, कानून जे अंदरि। तव्हांखे यादि आहे जो क़त्ल जो मुक़दमो हूंदो आहे, कंहिं ते इल्ज़ाम लॻंदो आहे, कुझु बि थींदो आहे, हुनखे मुबैना चइबो आहे, उन ते इल्ज़ाम जी ॻाल्हि थींदी आहे ऐं उन खां पोइ हुनखे मौक़ो ॾिबो आहे अंटिल टेस्टेड इन ट्रायल। उन खां पोइ का ॻाल्हि साबित थिए थी त पोइ तव्हां कंहिंखे मुलज़िम चई सघो था। इन विच जे अंदरि काफ़ी अहिड़ियूं सियासी पार्टी, सियासी लीडर त कोन्हे जेके रोज़ बयान पिया जारी कनि, टीवी चैनल्स था पिया। इन में इलेक्शन कमीशन खे हिकिड़ो कमु करणु घुरिजे। तव्हांखे यादि आहे जेके डिसिप्लिन इदारा आहिनि, ॾिसो त मुल्क में आर्मी जी ॻाल्हि थींदी आहे, आर्मी जा कोर कमांडर्स, हर कोर कमांडर मीडिया ते न ईंदो आहे ऐं आर्मी चीफ बि न ईंदो आहे, उन्हनि जो हिकिड़ो सरकारी तर्जुमान आहे जेको ISPR जे ज़रिए जेका बि मीटिंग हूंदी आहे, ॻाल्हि हूंदी आहे, उहो ॾींदा आहिनि। इलेक्शन कमीशन खे हिकिड़ो त ठाहिणु घुरिजे पंहिंजो तरीक़ेकार, जेके 4 मेंबर्स आहिनि, मोज़िज़ मेंबर आहिनि, अॻे उन ते सवाल जवाब आहिनि, बल्कि हिननि जेके तरमीमुनि जे अंदरि जेको सिंध जो मेंबर हो ईसानी साहिबु, उन ते एतिराज़ वारिया सही बि न कई। आईंदा हिननि खे इलेक्शन कमीशन जे चइनी मेंबरनि खे ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर खे डायरेक्ट टॉक करण खां अवॉइड करणु घुरिजे। जेका बि ॻाल्हि ॿोल कनि त सेक्रेटरी इलेक्शन कमीशन, बल्कि इलेक्शन कमीशन जो तर्जुमान ॻाल्हाए, इदारनि जे अंदरि इहो हिकिड़ो कल्चर ॾिसो। न यार, तर्जुमान ॻाल्हाए, वधि में वधि चीफ इलेक्शन कमिश्नर ॻाल्हाए सघे थो। चीफ इलेक्शन कमिश्नर रोज़ छो छाजे करे ॻाल्हाए, जेको पॉलिसी गाइडलाइन आहे, का अहिड़ी वॾी ॾिसो जीअं इलेक्शन जो शेड्यूल ॾियणो आहे या इलेक्शन जूं ॿियूं अहिड़ियूं तरीक़ेकार आहिनि जेके बिल्कुलु ब्रेक थ्रू हिकिड़ियूं डेवलपमेंट्स आहिनि, त उन्हनि जे अंदरि त ॻाल्हाइणो ठहे थो ऐं हिकिड़ो जानब बि आहे ऐं जाइज़ बि आहे। पर हर रोज़ तव्हांजो मेंबर अचे, इहो एक्चुअली रीसेंट मामिलो शुरू थियो अदालतुनि खां, जिते जजनि जा रिमार्क टिकरनि जे सूरत में, हेडलाइन जे सूरत में, पोइ तव्हां ॾिसो हाणे हीउ जेको वाक़ियो थियो बादामी बाग जो, जो हर ॻाल्हि ते नोटिस वरितो, सो मोटो अदालत छा थियो, 24 कलाकनि जे अंदरि अञा हुते उहो ख़ैमा बस्तियूं अञा जलनि थियूं पियूं, सो मोटो थी वियो, मंझंदि जो 2 बजे वरी हुन ते शार्ट ऑर्डर बि सुप्रीम कोर्ट जो अची वियो, त IG पंजाब न ॿुधाए सघियो। भाई तव्हां हुनखे को मौक़ो ॾियो, तव्हां उन्हनि खे हिकिड़ो फराहम कयूं हालतूं, जंहिंखां पोइ हू पंहिंजी असेसमेंट कनि, तव्हांखे ॿुधाए सघनि, उन खां पोइ तव्हां ते अचनि, दायराकार तय थिए हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, रुॻो ह्यूमन राइट्स जे बुनियाद ते, पोइ त हाणे ह्यूमन राइट्स जे डोमेन जे वायोलेशन जे बुनियाद ते पर सॼो मुल्क तव्हांखे ॾेई छॾणु घुरिजनि। इलेक्शन कमीशन खे सॼो मुल्क हवाले करणु घुरिजे। इहो थी कोन थो सघे। जेकॾहिं इलेक्शन कमीशन इहो करणो आहे त पोइ केयरटेकर गवर्नमेंट जो कहिड़ो रोल हूंदो। तव्हांखे यादि आहे दुनिया जा कई मुल्क आहिनि, सदर मुल्क जीअं अमेरिका आहे, इंडिया वग़ैरह, उते केयरटेकर गवर्नमेंट न हूंदी आहे, उते आज़ादु इलेक्शन कमीशन आहे। पर दुनिया जे अंदरि कई डेमोक्रेसीज़ आहिनि जिते बाक़ाइदा केयरटेकर गवर्नमेंट ईंदी आहे, उन जो को मैंडेट हूंदो आहे, इलेक्शन कमीशन की इंडिपेंडेंट बॉडी हूंदी आहे। त हिते इलेक्शन कमीशन खे पंहिंजे दायराकार मां न निकिरणु घुरिजे ऐं हीअ हाणे इनक्रोच करे रहिया आहिनि हिन गवर्नमेंट जो बि ऐं प्रेशर विझी रहिया आहिनि जेका केयरटेकर गवर्नमेंट 17 खां पोइ हिते मुल्क जे अंदरि ईंदी। त उहोई अॼु जेको ॿीहर इलेक्शन कमीशन जे हिकिड़े मेंबर साहिब जो बयानु आयो आहे, चए थो त असां
चूंड सुधारनि वारो मुसवदो तयारु करे छॾियो आहे। हिन हुकूमत मां उमेद कोन्हे हिनखे नथा मोकिलियूं। जीअं निगरान वज़ीर आज़म ईंदो हुनखे असां मोकिलींदासीं। न, पर उन में हा उन में हिकिड़ी ग़लति ॻाल्हि इहा आहे, निगरान वज़ीर आज़म खे बि चूंड सुधारनि जो जेको मंशूर आहे, जेको रूल्स ऑफ बिज़नेस जी तरमीमूं ऐं जेके तजवीज़ उन्हनि जे अंदरि जेका अप्रूवल जो मंज़ूरी जो इख्तियार आहे, इहो तमामु वॾा लीगल एक्सपर्ट्स वॾा वॾा माण्हू उन ते एग्रीड आहिनि। उहो सिर्फ़ु सदर जो दायरा आहे। न, उहो ई हुननि जो इहो ई चवणु आहे त असां उहो तयारु कयो आहे। उहो ऑर्डिनेंस जी सूरत में निगरान वज़ीर आज़म मोकिलींदो सदर खे, ऐं सदर 15 ॾींहंनि में पाबंद आहे त उहो ऑर्डिनेंस जारी करे। इहा बि हिकिड़ी अलॻि इंटरप्रिटेशन आहे। सुभाणे जेकॾहिं ते वरी स्टैंड ऑफ थी वञे त उहा जेका निगरान गवर्नमेंट आणे उहा ॾिए ऐं सदर उन ॻाल्हि सां एग्री न करे त इहो वरी हिकिड़ो तसादम हूंदो न। जेको तसादम हिकिड़ो एमिनेंट हो, तव्हांखे यादि आहे, ही जेका प्रेसिडेंट गवर्नमेंट आहे, प्रेजेंट गवर्नमेंट आहे, सदर साहब या जेका पीपल्स पार्टी एलाइज़ आहिनि, उन्हनि खे वॾे में वॾो ख़तरो इहो आहे हिन वक़्तु त अहिड़ो माण्हू न अचे केयरटेकर जेको असां सां तसादम में अचे ऐं कोर्ट ऐं इलेक्शन कमीशन जे पासे थी बीह रहे ऐं मुल्क जे अंदरि हिकिड़ो नऊं मतिलबु मखासमत जो ऐं हिकिड़ो नऊं हिकिड़ो झगड़े जो माहौल ठहे। न, हाणे ॾिसो, काफ़ी अरसे खां ॻाल्हियूं पहलियूं त को बांग्लादेश मॉडल मुल्क में मुतारिफ़ करायो वेंदो, इन क़िस्म जो को सेटअप आणण जूं कोशिशूं पई थियनि। असां ही 5 साल ॾिठो आहे जेको पूरो हुकूमतूं हूंदियूं आहिनि। मादी में 88 खां पोइ जेके हुकूमतूं आयूं, पीपल्स पार्टी जी हुकूमत आई, उहा जीअं ख़तमु थी त वरी नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुनजो एहतसाब शुरू करे छॾियो। नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ख़तमु थी त पीपल्स पार्टी जी हुकूमत एहतसाब शुरू कयो। वरी पीपल्स पार्टी वारा आया, इन क़िस्म जी हिकिड़ो सिलसिलो हलियो पिए। पर ही 5 साल त असां ॾिठो आहे त हीअ हुकूमत में हूंदे 5 साल सख़्तु एहतसाब में रहिया आहिनि हिननि अदालतुनि वसीले, जेके हिन वक़्तु अदालतुनि खे न को मेगा प्रोजेक्ट वॾो हलाइण ॾिनो, उहो रेंटल पावर प्रोजेक्ट हुजे, ॿिया कम हुजनि, न इंतिज़ामी उहिदनि ते तव्हां ॾिसो कई दफ़ा IG तब्दील थिया, DGI बि थियो, ॿिया थिया नंढा वॾा, मतिलबु ट्रांसफर पोस्टिंग्स प्रोजेक्ट्स सभु कुझु। ऐं इन करे तव्हांखे मां ॿुधायां, जेके तमामु वॾा लीगल जेके विज़िट्स आहिनि, वॾा एक्सपर्ट्स आहिनि, उहे हिन अदालत खे ओतिरो सीरियस नथा वठनि ऐं कई माण्हू चवंदा त हीअ सुओ मोटो जुडिशरी आहे। मतिलबु तव्हांजो जेको बुनियादी खदो ख़ाल आहे उन तव्हां नथा सम्झो त 5 साल असां वटि बांग्लादेश मॉडल जी हुकूमत ई रही आहे। उहो मॉडल त असुल हुकुमरान त उन्हनि वटि न को इख्तियार हो, न हू कमु करे सघिया। सॼो सुप्रीम कोर्ट या अदालतुनि वसीले स्पिरिट में तव्हां सही था चओ, जेकॾहिं स्पिरिट मञिजे त बिल्कुलु ईअं ई रही आहे। ऐं लेटर जे अंदरि मतिलबु दायरा कार में त गवर्नमेंट हुई, पर तव्हां ॾिसो उन्हनि खे सॼो पपिट वांगुरु गवर्नमेंट हुई न, असुल हुकुम हिन अदालत पे हलाया जेके बि अदालतूं। ऐं तव्हां ॾिठो त उहे जेतिरा बि अदालतुनि हुकुम हलाया उन मां वॾे में वॾा हुकुम NRO खां वठी मेमो गेट खां वठी सभु जो सभु बाउंस बैक थिया, अदालत जे मुंहं ते वापसि लॻा ऐं को बि तरक़ियाती कमु, का बि मेगा स्कीम, को बि वॾो कमु थी न सघियो। सिर्फ़ु मुल्क में पैनिक, अनारकी, इंतशार, हर वक़्तु मूंझ, हर वक़्तु माण्हू रिमोट लॻायो टीवियुनि ते वेठो रहियो त हाणे छा पियो थिए, हाणे छा पियो थिए। जज साहिबान जुमे जो ब्रेक थी वियो, 12 बजे जजमेंट लिखी रहिया आहिनि, हाणे था ॾियनि, 2 ॾींहंनि खां पोइ ॾियनि पिया, मंडे खां पोइ ॾियनि पिया, 3 तारीख़ खां पोइ ॾियनि पिया। त इहो ख़ुदि अदालतुनि खे बि सोचणु घुरिजे। हीअ लम्हे फ़िक्री आहे। हिननि त वरी बि 5 साल जहिड़ो तहिड़ो करे हेसी ताईं अची आहे, नक खां मथे वार जे चोटीअ ताईं बर्दाश्त कयो। छा अॻी गवर्नमेंट बर्दाश्त कंदी हिननि खे? छा जेका हीअ केयरटेकर गवर्नमेंट ईंदी 60 ॾींहं जे ईंदी त छा मुल्क में इंतशार न हूंदो? छा इंतशार तशद्दुद न हूंदो? छा दहशतगर्दी न हूंदी? छा लॉलेसनेस न हूंदी? अचानक 60 ॾींहंनि में कहिड़ा फ़रिश्ता ईंदा सभु कुझु ठीकु कंदा? त छा उहा जेका केयरटेकर प्राइम मिनिस्टर ऐं कैबिनेट ईंदी, छा उन्हनि सां ई ख़ुशि हूंदा? त इहो ख़ुदि हुननि खे सोचणु घुरिजे। उन्हनि खे लॻे ई थो त उहे बि इन ई तरीक़े सां उन्हनि खे हलायो वेंदो। जीअं हलायो वेंदो त ॾिसजो, तव्हां ॾिसजो हुन में हिकु नई शइ जनरेट थींदी। हाणे त पीपल्स पार्टी LIC इल्ज़ाम आहे, पोइ ईंदो त केयरटेकर त तव्हां ॾिनी फ्री फेयर इंडिपेंडेंट हिकिड़ी केयरटेकर गवर्नमेंट ॾिनी, उन्हनि खे ख़ुदि अदलिया सां एतिराज़ आहिनि त पोइ छा मामिलो अचे। ऐं उन खां पोइ जेका इलेक्शन थी वञे मुल्क जे अंदरि, ख़ैर ख़ूबी सलाह करे, पर लाज़मी कोन्हे त उनखे अदलिया सां एतिराज़ हुजनि। थी सघे थो जीअं जेके हुकुम हुजनि उन मुताबिक़ ईअं नथो थी सघे। छो जो हिन में जेका बि ॾिसो, तव्हां ॾिसो त जेको बि वरी त जेको केयरटेकर गवर्नमेंट आहे उनखे त सॼो मुल्क हलाइणो आहे न, ऐं सॼे मुल्क में कोई इलेक्शन न हूंदी। इलेक्शन सां गॾोगॾु मुल्क जे अंदरि लॉ एंड ऑर्डर हूंदो, मुल्क जे अंदरि इंतज़ामी मशीनरी आहे, पूरी जो पूरी गवर्नमेंट मशीनरी आहे, रियासती मशीनरी आहे। ऐं अदलिया खे त हर रोज़ हर ॻाल्हि ते एतिराज़ आहे। तव्हां काज़ लिस्ट खणो त 4-5 त शो काज़ हली रहिया आहिनि, 4-5 केस हली रहिया आहिनि जेका हाई प्रोफाइल आहिनि। बाक़ी हज़ारे लखे केसिस ॿिया केॾां विया, उहे थोक जे हिसाब सां तय थी रहिया आहिनि ऐं हिकिड़ी शीट जनरेट थी रही आहे त हिकु कोर्ट मां हेतिरा केस फारिग थी विया। चलो टाइम थियो ब्रेक जो। नाज़रीन, असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। अचो था नंढी साई खां पोइ।
नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। सो सिकंदर, हाणे ॻाल्हि इहा ई आहे त जेकॾहिं हीअ हुकुमरान हाणे वरी वञनि पिया आवाम वटि 5 सालनि खां पोइ, त जेकॾहिं इहो जवाब पेश कनि था पंहिंजे वोटर्स जे अॻियां, आवाम जे अॻियां, ज़ाहिर आहे हिननि जी कारकर्दगी का एॾी का सुठी कोन्हे रही। हर शोबे में ॾिसूं था त उहा तबाही थी आहे, किथे बि का बहितरी कोन्हे थी। पर हाणे तवानाई वारो जेकॾहिं पाण शोबो ॾिसूं त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जो दौरु तव्हांखे यादि हूंदो, मोहतरमा IPPs आंदा, ठीकु आहे। उन IPPs हाणे हर को चवे थो त उहे IPPs जेकॾहिं हुजनि हा त अॼु मुल्क में तवानाई उन वक़्तु तनक़ीद ते सरप्लस बिजली खपायूं केॾा इंडिया सां बिल्कुलु। हा, पर हाणे हिते तवानाई जा केतिरा मनसूबा आहिनि जेके रुॻो सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि जे करे ख़तमु थी विया। हुकूमत चाहियो पिए त असां जॾहिं हाणे हिकिड़ा डैम ठाहिणा आहिनि, हिकिड़ा ॿिया प्रोजेक्ट लॻणा आहिनि, पन बिजली जूं जेके रिथाऊं आहिनि या हवा मां या सिज जी रोशनी जेके ज़रिया ज़ाहिर उहे त उन्हनि में टाइम लॻे। फौरी तौर ते त ज़ाहिर आहे RPPs वारो हिकिड़ो प्रोजेक्ट हो या पोइ थरकोल वारो, उन में टाइम लॻंदो। त जेके बि हिन हुकूमत तवानाई जे बहिरान जे हल लाइ प्रोजेक्ट शुरू करणु चाहिया, उहे सुप्रीम कोर्ट ख़तमु करे छॾिया, रोके छॾिया, या उन ते मुख़्तलिफ़ एतिराज़ अची विया साम्हूं। त इहो त हिकिड़ो उन्हनि वटि जवाबु त उन्हनि खे पैदा करे ॾिनो वियो आहे, जेको जवाबु उहो ईंदड़ चूंडुनि में आवाम जे अॻियां रखी सघनि था। बिल्कुलु रखी सघनि था। तव्हांखे यादि आहे, असां गॾु ॻाल्हायोसीं, हीअ RPP जो मुआदो 2006 में जनरल मुशर्रफ जे दौर में थियो। उन खां पोइ जेको उन वक़्तु तमामु वॾो उन ते डेलिब्रेशन थी, ऐं दुनिया जे कई मुल्कनि में तजुर्बो आहे। तव्हां रेंट ते रेंटल पावर प्रोजेक्ट्स वठी ईंदा आहियो ऐं आर्ज़ीअ से लाइ 3-4-5 साल एग्ज़ैक्टली इंजेक्शन हूंदी आहे, तव्हां लॻाईंदा आहियो, पोइ मोटी वेंदा आहियो। उन खां पोइ ख़ैर, ऐं उन मां तव्हां ॾिसो त उहो मैच्योर थियण ते आहे। इवन जेको नवंदेरो शहर आहे, उन जे अंदरि हिकिड़ो 52 मेगावाट जो, जंहिंमां लाड़काणे जे लॻभॻि ॿिए मामले में इहे सिंध जे अंदरि बि हिकु ॿियो गुडू में पियो, ऐं वर्किंग ई सॼे मुल्क जे अंदरि ठीकु ठाकु हुनजी वर्किंग हुई। ऐं उहा जॾहिं चलो उहा तव्हां शट डाउन करे छॾी कोर्ट, उन ते प्रॉब्लम हलियो, केस हलियो, भला केस कंहिं नुक़्ते ते पहुतो 3 सालनि जे अंदरि। अच्छा, उन खां पोइ जिन माण्हुनि करप्शन कई, छा तव्हां चार्ज फिक्स कई, छा उहा वापसि पैसो वरितो? राजा परवेज़ अशरफ हुजे, राजा रेंटल ई हुजे, या फैसल सालियात हुजे, या ABCD केर बि हुजे, उहो मामिलो किथे कोन पहुतो, त रुॻो मैस ई मैस थियो। अच्छा, उनजे भेट में हिननि कोशिशि कई, ऐं जेका हाणे वरी सदर साहिबु नई अटैम्प्ट कई आहे ईरान सां, बिल्कुलु उन में 2000 मेगावाट चवनि था, पर अञा टाइम लॻंदो। ऐं जेको $1 अरब, जंहिंजो मतिलबु इहो आहे त असांजो डॉलर जे रेट सां अॼुकल्ह 100 रुपए जो हिसाबु थी वियो आहे, त माना 100 अरब रुपया, जहिड़ो कर पाकिस्तान जी जेका आहे जेको तरक़ियाती प्रोग्राम आहे, उनजो 1/4 वञी बीहंदो। त उहो ख़ुदि वॾो सुवालु आहे, त उहो करे सघंदा, पर उन में अञा 1.5 साल लॻंदो। इहो सोचणु घुरिजे अदलिया खे बि ऐं इदारनि खे बि, त फ्री फेयर वर्किंग थियणु घुरिजे। जीअं हाणे वापडा जी मां तव्हां सैर ॻाल्हि कई, जनरल मुशर्रफ जे दौर में हिकिड़ो प्लान आयो, विजन 2020 वापडा, जंहिंजे अंदरि नंढा डेम ठाहिणा, हा नंढा डेम ठाहिणा, जीअं सिंध मिद्रावट डेम आहे, नए गाज आहे, ॿिया आहिनि। पर उन्हनि जे अंदरि तव्हां ॾिसो था त उन में पर्पज़ ज़्यादा वाटर स्टोरेज आहे, ऐं थोरी घणी कैपेसिटी आहे पावर जनरेट करण जी, माना पावर पैदा करण जी। उनखां सवाइ वधीक मामिलो कोन्हे। हीउ जेको मुल्क जे अंदरि जेको बहिरान आहे, उन जे लाइ त इदारा चवनि पिया, एक्सपर्ट्स मथो हणी थकिजी पिया, हू चवंदा रहिया त 21-22 हज़ार कैपेसिटी आहे मुल्क जे अंदरि, जेके डिफॉल्ट करे वयूं आहिनि, वॾियूं वॾियूं कंपनियूं नथियूं हलनि, यूनिट्स बंदि पिया आहिनि। अॻम त उहे हलायो मुल्क जे अंदरि, तव्हांखे पीक सीज़न में 17-18 हज़ार मेगावाट घुरिजे, ऐं मुल्क जे अंदरि कंहिं महिल हाणे 7,000 थो थिए, कंहिं महिल 10, कंहिं महिल 12, कंहिं महिल ग़लति बयानी था कनि। तव्हांखे यादि आहे, अहमद मुख़्तार आयो त वॾी उमेद हुई त कुझु मामिलो थींदो। नरगिस सेठी पाण वेही रोज़ानू जेके डिस्कोस आहिनि, जेके पावर प्रोड्यूसिंग कंपनीज़, उन्हनि सां वेही ब्रीफिंग ॾींदी, कुझु मामिलो सिधो थियो। पर उहो बि तव्हां जेतिरो इंजेक्ट कंदा ओतिरो हलंदो। त कोर्ट जो इन तरफ़ त कोन्हे को, हिते जनरल शयूं त बाबा हेतिरी करप्शन थी वई, हीउ मामिलो थी वियो, घोड़ा मैकेनिज़म्स हुजनि घुरिजनि। पर वरी ॾिसो, पाकिस्तान स्टील जो नोटिस वठे थी सुप्रीम कोर्ट, PIA जो वठे थी, रेलवेज़ जो वठे थी, सभिनी इशूज़ ते जेके इदारा आहिनि उते नोटिस थियो आहे, पर बहितरी किथां आई? त इहा ई ॻाल्हि मां एंड ते तव्हां कीअं पहुता? रुॻो तव्हां वरितो, सॼी इंतिज़ामी मशीनरी जेम कई, घटि वधि ॻाल्हायो, सभिनी खे करप्ट चयो, जाइल चयो, ठीकु न चयो, हीउ चयो। एंड ऑफ डे तव्हांजो सोल्यूशन कहिड़ो हो? अदलिया ताईं त माण्हू पहुचंदो आहे जॾहिं बिल्कुलु एंड थी वेंदी आहे। चर्चिल जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि हुई त सेकेंड वर्ल्ड वॉर में जॾहिं पीक थी वई यूरोप जे अंदरि, ऐं माना मिलियंस जे अंदरि लॉसिस थिया ऐं हज़ारे लखे माण्हू मुआ पे, हुन चयो त छा हिन मुल्क जे अंदरि अदालतूं कमु कनि थियूं? हुननि चयो फ्री फेयर बिल्कुलु कनि थियूं। चई पोइ असांजी बरतानिया खे ऐं असांजे हिन यूरोप जे हिन खिते खे कुझु कोन्ह थींदो। त अदलिया त बिल्कुलु थोरो थोरो थधि कनि। हीअ त मूं ॿुधो पियो 3 ॾींहं अॻु त हिकिड़ो TV एंकर आहे,
नालो थो खणां कामरान खान, उन जे बारे में हिकिड़ो जज चई रहियो ओपन त हुन त मुल्क खे बचाए वरितो, हुन त करप्शन एक्सपोज करे वरिती। भाई तव्हां टीवी टिकर साॻी रीति हिन ते लाहौर बादामी बाग वारो वाक़ियो, हुन ते हामिद मीर उहे प्रोग्राम हुते कोर्ट रूम में वेही हलाया विया आहिनि। त इहा त न, तव्हां अगरि टेलीविजन ते अख़बारी ख़बरुनि ते टिकर्स ते टेलीफोन कॉल ते इंटेलिजेंस रिपोर्ट्स ते कोर्टूं फ़ैसिला कंदियूं आहिनि विज़डम ते, सही सभु कुझु अची वेंदो आहे, सभु कुझु ॿिन्ही धुरनि जो मौक़िफ़ ॿुधी हिकिड़े अरसे खां पोइ हू ॾींदा आहिनि हिकिड़ा ब्रॉडर पर्सपेक्टिव में जजमेंट्स। ऐं उहे उनजे बारे में हिकिड़ो मशहूरु जुमिलो आहे त जजिस ओनली स्पीक इन जजमेंट्स। सही, जज सिर्फ़ु फतवाउनि में ॻाल्हाईंदा आहिनि। हिते त जज टिकरनि में पिया ॻाल्हाइनि, ख़बरुनि में पिया ॻाल्हाइनि, चैनलनि में पिया ॻाल्हाइनि, मतिलबु हिकिड़ी पूरी, ऐं कई रिपोर्टर आहिनि जिन सां क्लब कयो वेठा आहिनि, स्टोरियूं पियूं अचनि। त उन हिकिड़ो मीडिया ग्रुप आहे जंहिंजे इशारे ते हाणे लॻे ईअं थो त असांजूं अदालतूं बि उनजे इशारे ते थियूं हलनि, ऐं असांजा जेका इलेक्शन कमीशन आहे उहा बि हाणे उन साॻिए नक्शे इहा हिकिड़ी पूरी, हा इहा तव्हां सही था चओ, इहा हिकिड़ी पूरी मुल्क जे अंदरि लॉबी आहे जेका हिकिड़े अरसे खां लॻी पई आहे। ऐं जंहिं ॻाल्हि खे बि लॻनि था, तव्हां ॾिसो अजब करप्शन की गज़ब कहानी आहे। बिल्कुलु भाई गज़ब कहानियां थियूं, तव्हां चलो तव्हांजो कमु आहे एज़ अ रिपोर्टर, एज़ अ एनालिस्ट, एज़ अ जेको बि आहियो मीडिया हाउस, या जेको बि तव्हांजो आहे वर्क कैपेसिटी, तव्हां हिनखे उन कोर्ट ऑफ लॉ में ॾियो। नथो थी सघे त पोइ उन ते सोचो त कोर्ट ऑफ लॉ आख़िर छो कमज़ोर आहे जो उन्हनि ते प्रूव नथी करे सघे। पोइ लॉस खे ठीकु करणु घुरिजे, जॾहिं लॉस ठीकु थियण खां पोइ उन्हनि खे इम्प्लीमेंट करण जो वक़्तु अचे। ओवरऑल जेका रियासतदारी आहे, हुकूमतदारी आहे, कोर्ट ऑफ लॉ में जॾहिं उहो प्रूव नथो थिए, उन मतिलबु छा आहे? उन जो मतिलबु आहे त साबितियूं आहिनि कोन, इहे घड़ियल कहाणियूं आहिनि। इन जा ॿ मतिलबु थिया त साबिती कोन्हे का, या त करप्शन थी साबित न करे सघिया, या त करप्शन तव्हां कई ऐं लॉ नथो पकिड़े सघे। त हाणे ॿई मामला आहिनि। त उन में या त लॉ खे तव्हां एॾो ठीकु कयो, रोबस्ट बणायो, सभु स्टोरियूं बाउंस थियूं आहिनि न। पर लॉ खे तव्हां कीअं बणाईंदा? हिकिड़े तरफ़ लॉ चए पियो इलेक्शन कमीशन त बाबा तव्हां सभु रूल्स ऑफ बिज़नेस में तरमीम करे खणी ईंदा सदर ॾे। हू चवनि पिया सदर साहिबु आहे कोन इस्लामाबाद में, असीं वेट कयोसीं, जवाबु कोन आयो, असां छपाई लाइ ॾेई छॾियो। भाई किथां पोइ इदारा मज़बूत थींदा? को न को रूल ऑफ लॉ त फॉलो, चलो कुझु माण्हू नथा कनि, जेके कनि था उन्हनि खे त करणु घुरिजे। तव्हां जेके वेठा आहियो इन्हनि कानूननि ते अमल कराइण जा ज़िम्मेदार, तव्हां जॾहिं कानून तोड़ींदव, उनजी वायलेशन कंदव, ऐं इन कानून खे ईअं रदीअ जे टुकड़े कागज़ वांगुरु ईअं उछले छॾींदो, त आम माण्हू मां पोइ कीअं तवक़ो रखंदो त आम माण्हू कानून जी पोइवारी कंदो? कानून जो हिकिड़ो मुल्क जे अंदरि वॾो मसइलो आहे मिसिंग सिटीज़न्स, बलोचिस्तान जो मिलाए करे। बलोचिस्तान जे अंदरि जेके बलोचिस्तान असांजा लीडर आहिनि, उहे चवंदा 23,000 माण्हू मिस आहिनि। जेका कमीशन ठही अदलिया जी निगरानीअ में, जो सॼी उन इंक्वायरी थी, उहे चवंदा 672 समथिंग आहिनि। हाणे इहो 23,000 ऐं 625 या 600 या मिलाए 700 चऊं, हेल ऑफ डिफरेंस। इन फ़र्क़ु खे वाज़िह केरु कंदो, ॿुधाईंदो केरु? न, पर इहो ॾिसो, हाणे इन में वरी थोरो इख़्तिलाफ़ राय रखंदासीं त चवणु हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, ऐं उहे प्रूव करणु, उहे सभु सबूतनि सां शयूं खणी अचणु त हीउ माण्हू हितां अगवा थियो, हितां गुम थियो, अञा ताईं नाहे मिलियो, उहे लिस्टूं बि अञा ताईं मीडिया ते वञणु घुरिजे। न, उहो HRCP तमामु वॾो कमु कयो आहे। हीउ वॾो राइटर आहे मोहम्मद हनीफ़, इन्हनि बि हिकु रिपोर्ट ॾिनी आहे, उन जे अंदरि त तमामु वॾा डिटेल्स आहिनि। अदालत जो ॿियो एंड आहे, अदालत वटि जेके पहुता, अदालत हली एजेंसी जे रिपोर्ट ते या ॿियनि रिपोर्ट ते जेके क्रेडिबल सोर्सिस हुनजा हूंदा। ॾिसो, लाल मस्जिद वारो वाक़ियो तव्हांजे साम्हूं थियो। बिल्कुलु, लाल मस्जिद में केॾी किराए थी त हेतिरा शागिर्द हिन में शहीद थिया आहिनि, हेतिरियूं शागिर्दियाणियूं शहीद थियूं आहिनि, पर अॼु ताईं तव्हांखे कंहिंजो को माउ पीउ भाउ भेण किथे तव्हांखे मीडिया ते नज़र आयो? उन ई लाल मस्जिद ते हाणे हिननि वरितो सो मोटो केस मिलियो त कोर्ट जो कमु आहे त जंहिं मामले खे हथु विझे, नुक़्ता उरूज ते पहुचाए समूरा तफ़सीलात। जीअं हाणे हमूद रहमान कमीशन जो छा मतिलबु हूंदो? हमूद रहमान कमीशन ठही, तव्हांखे यादि हूंदो 70s में बहरान मुल्क जे अंदरि आयो, 70 में मुल्क टुटो, बंगाल वियो। उन खां पोइ जस्टिस हमूद रहमान जे सरबराही में ठही, उहा सॼी ज़िंदगी पब्लिक न थी सघी। आख़िर में बि इंडिया जो हिकिड़ो मैगज़ीन आउटलुक मुशरफ जे दौर में उहा पब्लिक थी, पोइ टुकड़ा हिते आया। हाणे त रिपोर्ट अची वई आहे। उन जे अंदरि उहो सॼो दायरा कार आहे त मुल्क जे अंदरि कहिड़ियूं बुरानी कैफ़ियतूं, इंतिज़ामी, माली, सियासी साज़िशूं, ॿिया टिया, उन खां पोइ कहिड़ा मुहरका, कहिड़ा फैक्टर सां छा थियो, पूरे तफ़सीलात सां ॾींदा आहियो। जंहिंजे बुनियाद ते हिते मुल्क में 2 मई ते कमीशन ठही, मेमो ते कमीशन ठही, हिन ते कमीशन ठही। हाणे त प्राइम मिनिस्टर चयो आहे त जीअं तव्हां शोएब फडिल जे सरबराही में कमीशन ठाही अरसलान इफ्तिखार जे बारे में, त मुंहिंजे बारे में बि ठाहियो। त मतलब हिकिड़ी मज़ाक थी वई न मुल्क जे अंदरि। अच्छा, हाणे अॻिते हलूं, इहो ई माना हाणे हिकिड़े पासे अदलिया जा इहे क़दम आहिनि, ज़ाहिर तनक़ीद बि आहे, घणा माण्हू साराह बि कनि था। ॿिए पासे हुकूमत जी कारकर्दगी आहे। 5 साल पूरा वेठा हुआ, हिननि खे कुझु यादि न आयो। पाण हिननि प्रोग्रामनि में ई रड़ियूं कंदा रहियासीं त सिंध में हिननि को प्रोजेक्ट शुरू न कयो,
हाणे हिकिड़ो इहो मीर प्रकाश हैदराबाद रोड आयो आहे, ॿियो दरावत डैम जेको हुन दरावल डैम, उहो जनरल मुशरफ जो जी। प्रोजेक्ट आहे, उनखे हाणे अॻिते खणी हिननि वधायो हूंदो, जीअं हिननि ग्रेटर थल केनाल जहिड़ो अज़ीम मनसूबो बि 5 सालनि जे हिन दौर में अरबे रुपया ॾेई उनखे अॻिते वधायो आहे, ऐं हिकिड़ो फेज़ मुकमिल करायो आहे, ॿियो फेज़ मुकमिल थियण वारो आहे। सो इहो त हिननि जो थोरो आहे सिंधी माण्हुनि ते। अॼु ज़ुल्फ़िकाराबाद रिथा जे हवाले सां गारो शाहबंदर रोड उनजो इफ़्तिताह कयो आहे सदर साहिबु। हाणे इहे जेके प्रोजेक्ट हुआ, इहे हिननि जेकॾहिं सीरियस हुजे इहा हुकूमत, त जॾहिं आई उन वक़्तु शुरू न पई करे सघी, हिन वक़्त ताईं त इहे ख़तम बि थी चुका हाणे हिकिड़ो सीरियसनेस जो मां तव्हांखे मिसाल थो ॿुधायां। गिलानी साहब प्राइम मिनिस्टर थियो, हुन मुल्तान जे अंदरि 7 वॾियूं ओवरहेड ब्रिजिस बिल्कुलु। हाणे 7वीं आख़िरी इफ़्तिताह सदर साहिबु वियो मुल्तान कयूं, मुल्तान जो नक्शो तब्दील थी वियो। जेकॾहिं हीउ प्लान कना, लाड़काने में पैकेज ॾिनऊं फॉर एग्ज़ाम्पल, ख़ैरपुर खे ॾिनऊं, नवाब शाह खे ॾिनऊं, या कंहिं बि नंढे वॾे खे ॾिनऊं, त जेका बि तरक़ी तब्दीली आहिनि जेको हुनजो कमु हो, त घटि में घटि प्लान त कना, त का शइ नज़र त अचे हा। ईअं त बिलियंस रुपया हिननि रस्तनि ते, रोडनि ते, प्रोजेक्टनि में लॻाए छॾिया। हिकिड़ो इहो रोड सम्झ में आयो मीर प्रकाश हैदराबाद वारो, माना इंटरनेशनल मयार। मूं पंहिंजे प्रोग्राम में ॿुधो पियोसि इंटरव्यू ते, केसर बंगाली साहब चए पियो त असां हिकिड़ो अहिड़ो कमु करे ॾेखारियो जेको तमामु वॾो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो बेस्ट जॉइंट वेंचर हो, ऐं असां ॿियूं अहिड़ियूं हाईवेज़ ठाहे सघूं था। कास्ट जेका आहे 1/4 आई आहे, 1/4 आई आहे। इहा हिकिड़ी बहितर ॻाल्हि आहे त ॿियूं बि सिंध जूं हाईवेज़ ईअं ठहणु घुरिजनि, सॼी सिंध खे ईअं लिंक करणु घुरिजे, ऐं इहे कम थी सघंदा। एॾो को ॾुखियो मुश्किल कमु कोन्हे को। अगरि ही नथा करे सघनि त ॿियूं कंपनियूं, इहे जेका तव्हां जेको दरावत डैम जी ॻाल्हि कई, इहो वापडा जो विजन हो 2025, उनजे अंदरि ही हाणे सदर साहिबु 2010 में इफ़्तिताह कयो, रिकॉर्ड पीरियड में उन्हनि ठाहियो। उहा बि चाइना जी कंपनी एड कयूं, जॾहिं ॿाहिरियूं कंपनीज़ आहिनि उनखे एड कयो, असां वरी मशीनरी जेका आहे उहा खाई त हाणे बिल्कुलु नाकारा निकमी थी वई आहे। जेके जेके असांजा माण्हू प्राइवेट सेक्टर में हुननि सां क्लब आहिनि इंटरनेशनल कंपनीज़ में, उहे रोड इंफ्रास्ट्रक्चर हुजे, ॿियूं कंपनीज़ हुजनि, या ॿियो जेको बि कमकार आहे उनजे अंदरि बहितर कमु थी सघे थो। इहो हिकिड़ो बहितर मामिलो आहे, तजुर्बो। त हिननि खे इहो रखणु घुरिजे। हाणे शायदि सॼी सिंध में भॼ डुक ॾाढी कई आहे हिननि, प्रोजेक्ट्स अहिड़ा कोन था मिलनि जेके ॾेखारे सघनि। ईअं त बिलियंस में पैसो बि वियो आहे, सभु कुझु थियो आहे। ऐं खुर्शी शाह खे मूं ॿुधो पियो, उन ॾींहुं मक़बूल शेख आयो पार्टी में, हुननि चयो त भई NFC एलोकेशन में 200 अरब रुपया एक्स्ट्रा विया। उहे किथे आहिनि, कहिड़े खाते में विया, किथे आया? उहे बोरियूं भरियूं पियूं आहिनि, ॿुधूं पिया हुकूमत जा कुझु अमलदार आहिनि उन घरनि में बोरियूं भरियूं। इहो असां बि ॿुधो आहे, कई माण्हू आहिनि जेके बैंकुनि में रखी कोन था सघनि, घरनि में पैसो बोरियुनि में रखियो अथऊं, ऐं हाणे उहो मलक रियाज़ सिंध में पहुतो आहे, उहो ॿेट में ठाहींदो, उन्हनि में बोरियूं हणंदा किथे न किथे, पर उहो अलॻि पंहिंजे जाइ ते। बदकिस्मती हिननि खे इहो प्लान करणु घुरिजे। उनजे भेट में पंजाब वारनि घटि में घटि प्लान त कयो त असांखे हीअ स्कीम करणी आहे। उन्हनि जा बि मेगा डिज़ास्टर थिया, मसलन जेको सस्ती रोटी वारो तंदूर वारो प्रोजेक्ट हो, आशियाना हो, पर वरी बि हुननि घटि में घटि कुझु स्कीम्स ॾिनियूं ऐं कंप्लीट कयूं। हिननि त उहा बि न रही सघी। सिहत तबाह ताणी, तालीम तबाह, रोड जो हाल ॾिसो था, अमन अमान जो मामिलो ॾिसो था। पर गारो शाहबंदर रोड हाणे जेकॾहिं उहो ॾिठो वञे त हिकिड़ो प्रोजेक्ट तमामु बहितरीनु आहे। माना माण्हुनि खे हिकिड़ो सफ़र जूं बहितर सहूलियतूं मिलंदियूं। हूअं तव्हां ठटे वञो, गारे खां पोइ सुजावल वञो, तव्हां फ्री पोइ तव्हां शाहबंदर पहुचो। तमामु वॾो हिकिड़ो इहो शानदार स्कीम आहे। इहा ज़ुल्फ़िकाराबाद सां सॼो हुनजो तालुक़ु आहे ऐं ॾियणु घुरिजे। ऐं असांखे त ख़बर ई आहे पए थी गारो शाहबंदर ते हिकिड़ी जेका MP सीट आहे, त हू सदर साहिबु जेको आहे, जेको ज़बान सां ॻाल्हायल भाउ आहे अवैस मुज़फ़र टपी, शायदि उहो बि उतां MP जी इलेक्शन लड़े पियो, ऐं कोर्टूं टपी कंदियूं रहियूं। अचानक उहो टपकी अची साम्हूं अची वियो आहे। मक़बूल शेख आयो पार्टीअ में, त उते बि फरियाल साहिब सां गॾु वेठो, ऐं होॾां शिराजी साहिबनि प्रेस कॉन्फ्रेंस कई, त उते बि हो। त मतिलबु इहो तव्हां सम्झो था त ससी पली जो इहा सीट विथड्रॉ कंदी? उहो पार्टी फ़ैसिलो कंदी। ससी वधि छा कंदी? उहो ससी उहा चवंदी त वाका करणु मूं वसि, ॿुधणु कमु बरोचनि जो, ऐं बरोच वेठा आहिनि पावर में, त जीअं उहो कंदा तीअं थींदो। सही, चलो टाइम थियो हिकिड़ो ब्रेक जो। नाज़रीन हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां पोइ असां सिंध जो जा जेके ॿेट बहरिया टाउन ऐं अमरीकी सीड़पकार जेके हाणे संभरिया आहिनि, त उन्हनि ॿेटनि ते को जदीद क़िस्म जो शहर अॾियूं, त उन हवाले सां असां ॻाल्हाईंदासूं। त उनजा मुख़्तलिफ़ जेके पासा आहिनि, सिंध जा माण्हू उन ते माज़ी में बि उन एतिराज़ रखियो जनरल मुशरफ जे दौर में, हाणे बि सिंध जे माण्हुनि खे एतिराज़ आहिनि। उहे एतिराज़ केतिरा जाइज़ आहिनि, एतिराज़ आहिनि कहिड़ा, उन ते डिस्कस कंदासीं। अचो था नंढी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। सिकंदर, हाणे ॿेटनि ते हलूं था, पर तव्हां जेको ससी वारी ॻाल्हि कई, अॼु मुख़्तलिफ़ अख़बारुनि में हिकिड़ी स्टोरी छपियल आहे, PS 47 क़ासिम आबाद। उन ते ॿुधो आहे त सपना में शामिल जेके पार्टियूं आहिनि, त सिंध तरक़ी पसंद पार्टी जो सरबराह डॉक्टर कादर मक्सी ऐं क़ौमी अवामी तहरीक जो सदर अयाज़ लतीफ़ अली, जो ॿई पाण में अटकी पिया आहिनि, ऐं उहे ॿई चाहिनि पिया त असां हिन तक तां चूंड वियूं।
सो उन में जेको आहे अख़बारुनि में शयूं आयूं आहिनि, उन में इहो आहे त अयाल लतीफ़ अली जो चवणु इहो आहे त डॉक्टर कादिर मक्सी ठटे जो आहे उन जी मिल्कियतूं हुते आहिनि, क़ौमी असेंबली जे तक ते चूंड तां विड़ियो, तंहिं करे उनखे ठटे मां वञी विढ़णु खपे। ऐं अयाल लतीफ़ आहे त आउं हैदराबाद में जाओ आहियां, हिते ई पढ़ियो आहियां, हिते ई मूं लॉ कई आहे, हिते ई प्रैक्टिस पियो कयां, तंहिं करे मुंहिंजो हक़ु आहे। त हाणे हीअ जेको 10 जमाती इतिहाद आहे या असांजा क़ौम परस्तनि जो 4 जमातुनि जो इतिहाद आहे, या पोइ वरी वसी जेको इतिहाद आहे 5 पार्टियुनि जो, नवाज़ शरीफ़ साहब जंहिंमें शामिल आहे, त इहे हाणे ॾिसो पिया नंढनि नंढनि इशूज़ ते हींअर खां ई अटकणु शुरू थिया आहिनि। ऐं अख़बार त इहो बि रिपोर्ट कयो आहे त सिंध तरक़ी पसंद पार्टी उन वक़्त ताईं सपना जे इजलासनि में अचण खां इनकार करे छॾियो आहे जेसि ताईं इहो सीट डॉक्टर कादिर मक्सी साहब खे नथी मिले। अता हाणे हक़ जो फ़ैसिलो त कंदो आवाम, पर सिंध जे अंदरि कासमाबाद जेको आहे अॼोकी जदीद सिंध कॉम्प्रेस जेका आहे, जदीद सिंध जो जेको इंटेलेक्चुअल कैपिटल चइजे, उहो त आहे हैदराबाद में कासमाबाद। रहे थो पढ़ियो लिखियो माण्हू सॼी सिंध मां जिते बि वञे थो उते अचे थो, कॉम्प्रेसन जो वधीक मर्कज़ हुते आहे, डॉक्टर कादिर जो बि उते हो स्ट्रांग होल्ड आहे, अयाज़ लतीफ़ जो बि रहियो आहे, ऐं हाणे बि आहे इहो पंहिंजे जाइ ते, पर हिन खे पाण में वेही तइ करणु घुरिजे। ऐं जे न त हेठी मथी सीट बि करे सघंदा, पर हाणे ज़ाहिर आहे हेठी सीट खटणु वधीक ईज़ी हूंदो, पर हिन में इम्पोर्टेंट आहे पीपल्स पार्टी जो हू जेको भुरडी साहब आहे उहो हुतां बीहंदो आहे। ऐं ॿी जेका बदकिस्मती आहे त हिननि खे थोरो घणो कंहिं फ्रेम में अचणु घुरिजे, जेको पीर साहब सां अलायंस में जे पाण बि नथा तइ करे सघनि त पोइ पीर साहब खे चवनि त उहो वेही तइ करे हिननि जो मामिलो, जे अञा पीर साहब नथो करे सघे त पोइ मियां साहब तइ करे सघे थो। मियां साहब हाणे जॾहिं पलीअ साहब जो निगरान वज़ीर आज़म लाइ नालो तजवीज़ करे छॾियो आहे त कादिर साहब जी बि ओतिरी डॉक्टर साहब जी बि इज़त कंदा आहिनि, त इहो हाणे हिननि खे थोरो कुझु पाण में मैच्योरिटी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे, ऐं जे न त हिकिड़े खे विथड्रॉ करणु घुरिजे, ऐं उन सां शायदि हुननि जी पोज़ीशन डबल थींदी, कुर्बानी ॿिन्ही मां हिकिड़े खे ॾियणी पवंदी, जे न त हिक ॿिए जो जेको वोट स्पाइल कंदा, जेको हाणे इहा ख़बर न आहे त केतिरो 15,000 वोट अथनि, 20,000 वोट आहे, उन मां ज़ाया थींदो वोट, ऐं स्प्लिट न थियणु घुरिजे। जेका स्ट्रैटजी हमेशह इहा जेके वॾा वॾा एनालिस्ट कॉम्प्रेसन खे ऐं NTPP ताक़तुनि खे सम्झाईंदा रहिया आहिनि त तव्हां रुगो पीपल्स पार्टी कया न त पीपल्स पार्टी खे रुगो गारियुनि ॼणण सां तव्हांजो कमु न हल थींदो। ऐं इहा जेका 40 सालनि खां असीं ॿुधूं पिया त डिस्कोर्स पिया कयूं, डायलॉग पिया कयूं, हाणे माण्हुनि खे सेंसिटाइज़ पिया कयूं, हाणे आगाही पिया ॾियूं, शौर पिया ॾियूं, ईअं न थींदो। प्रैक्टिकल उहो सभु कुझु थी वियो, हाणे प्रैक्टिकल फॉर्म में वञो ऐं जेतिरा बि LIs उनखे मिलायो, या तव्हां कुर्बानी ॾियो या अॻियूं कुर्बानी ॾिए, अगरि अॻियूं नथो ॾियणु चाहे कुर्बानी तव्हांखे ॾियणी पवंदी। 1 to 1 जो माहौल ठहंदो, पोइ पीर साहब, पोइ हीअ धुरियूं, पोइ नंढियूं वॾियूं, पोइ माण्हू जेको PP सां नाराज़ माण्हू आहे, कासमाबाद में जेका आलिशान तरक़ी थी आहे, जेके दुबई जा ॿेट अचे कासमाबाद में मुंतक़िल थिया आहिनि, ऐं गंदगियुनि जा ॿेट, ऐं मतिलबु उनखां अलावा कई तरह जेके ॿियूं तरक़ियूं ऐं तबाहियुनि जे नाले में उते शहर जे अंदरि आहिनि, उहो बि माण्हू पाण फ़ैसिलो कनि त पोइ अल्टीमेटली फ़ैसिलो थींदो आवाम जो। पर उन में हिकिड़ो त वोट आहे पीपल्स पार्टी जो पंहिंजो स्टैब्लिश्ड, ऐं उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो नेटवर्क आहे, अॼु खां कोन्हे को 40 सालनि खां कंहिं न कंहिं फॉर्म आहे। ऐं हिननि ॿियनि ताक़तुनि खे सोचणु घुरिजे, जे कंदा त पोइ ईअं थींदो जीअं साईं ज़फ़र अली शाह जतोई साहिबान पाण में न मिलिया, पीपल्स पार्टी बाई इलेक्शन में नौशर फिरोज़ मां तव्हां ॾिठो, जेकॾहिं ॿई धुरियूं मिलनि हा त उहो वोट ऑलमोस्ट एतिरो पियो थिए, 2-4 हज़ार स्विंग वोट हुजे करे पीपल्स पार्टी खे। तव्हांखे यादि हूंदो त उन वक़्तु इंटेलिजेंस रिपोर्ट्स पिननि खे यूं पीपल्स पार्टी खे, ऐं पंहिंजे पार्टीअ जे क्रेडिबल सोर्सिस मां रिपोर्ट्स आहिनि त हीअ तमामु मुश्किल सीट आहे, कांटे जो मुक़ाबिलो आहे। त हिननि खे इहो सोचणु घुरिजे, जे न सोचींदा त मुंहिंजो ख़्यालु आहे नुक़सानु हिननि जो वधीक थींदो। अच्छा, चौधरी निसार जंहिं ख़त जो इंतज़ारु उहो लिखी छॾियो वज़ीर आज़म खे, ऐं पली साहब जो ऐं ॿिन्ही मौज़ूद जजनि जा नाला बि हुन में आहिनि। हुकूमत जे पारां अञा ताईं बाज़ाब्ता को नालो साम्हूं कोन्हे आयो। डॉक्टर हफ़ीज़ शेख इस्तीफ़ा ॾिनी सेनेटरशिप तां बि, ऐं उन खां पोइ हुन जो नालो वरी सर्कल्स में गर्दिश में आहे, पर को ॿियो नालो को फील थियो आहे, को साम्हूं आयो आहे? ॿियो हिकिड़ो त ईदी साहब जो नालो असीं ॿुधो आहे, ऐं ईदी साहब ॿ ॾींहं कराची प्रेस क्लब में हिकिड़ो प्रोग्राम बि कयो, उन खां पोइ गवर्नमेंट चाहे अहिड़ो माण्हू खणी अचो जो जेके ॿियूं ताक़तूं आहिनि NTPP सभु डिसआर्म थी वञनि, कुझु चई न सघंदा। ईदी अहिड़ो माण्हू आहे जो कोई माण्हू चई न सघंदो, एतिराज़ करे सियासी बयान थी सघनि था। हुसैन हारून जो नालो बि फिरे पियो, पर हिन वक़्तु ईदी जी नई एंट्री थी आहे न। पर ईदी तव्हां ॾिसो था, सियासी मामला आहिनि, 2 महीननि जो वक़्तु आहे, 2 महीननि में त ईदी साहब अञा मामला सम्झंदो बि कोन, तेसिताईं त इलेक्शन। प्राइम मिनिस्टर त तव्हां हूंदो सिंबॉलिक, हुनजी कैबिनेट असुल जेको मामिलो आहे कैबिनेट जो, कैबिनेट जे बारे में इहा हाणे ॻाल्हि ॿोल्हि थी रही आहे, हाणे क्रिटिकल फेज़ में आहे, अॼु या सुभाणे फाइनल थी वेंदी गवर्नमेंट जी अपोज़िशन जी जेके ट्रैक 2 बने पियो, ॿियो पिया उन में मिनिस्टर सभु हर जाइ तां अचनि पिया, होॾां बि अचनि पिया, नेन मां बचनि पिया, कुझु PTI खे बि हुननि चयो आहे, हेॾा पाण में वणनि पिया, नंढियूं नंढियूं ताक़तूं करे 12-15 माण्हुनि जी हिकिड़ी स्लिम कैबिनेट ठहंदी, जंहिंजे अंदरि नुमाइंदा। आइन मूजिबि त जेको सदर खे निगरान वज़ीर आज़म मुक़ररु करिणो आहे, वज़ीर आज़म ऐं अपोज़िशन लीडर जे सलाह मशवरे सां,
पर कैबिनेट वरी निगरान वज़ीर आज़म हाँ, पर निगरान वज़ीर आज़म जेको ईंदो त कैबिनेट त ऑलरेडी पार्टीज़ तय कंदियूं। इहो आईन ऐं लिखत हिकिड़ी हूंदी आहे, हिकिड़ो आहे असां वटि लेटर ॿियो स्पिरिट में त ईअं हुजणु घुरिजे, पर सॉरी लेटर में त ईअं आहे, पर स्पिरिट में ईअं थींदो कोन्हे को। थींदो इहो ई ॾिसो 1000 ॻाल्हियूं हुजनि। पर सिंध लाइ बि तव्हां को ब्रेक पे कई, को नालो वे कयो निगरान सिंध लाइ जस्टिस दीदार शाह जे बारे में मुंहिंजो ख़्यालु आहे त कल्ह तव्हां ॾिठो त राति जो काइम अली शाह साहब फ़ोन पे कयो सरदार अहमद खे। सरदार अहमद हुनखे चयो त मुंहिंजी ॻाल्हि ॿोल्हि थी आहे फंक्शनल सां बि। तव्हांखे यादि हूंदो हिन ई प्रोग्राम असां डिस्कस कयोसीं, MQ में अपोज़िशन में अची वई, नोटिफाई थी वई, ग्रिड ठहंदी, बाक़ी पार्टियुनि खे क्लब कंदा, PPL लाइ बि आसानी थींदी। उहो मामिलो सेम हली रहियो आहे। जाम मदद अली इम्तियाज़ साहब हुन सां मिलिया आहिनि, कोमप्रसन साहब ॻाल्हि ॿोल्हि सरदार अहमद शायदि करे वठंदा, त उन में जस्टिस दीदार शाह जे बारे में काफ़ी चांसिस आहिनि ऐं पीपल्स पार्टी जो ॿुधण मुंहुं पियो अचे त उनखे शायदि कंदा। चलो हाणे आख़िरी इशू सिंध जा ॿेटनि जे हवाले सां हिकिड़ो त पहिरीं वॾो तव्हां ॾिठो धमाको कयो दुबई सां मुआइदो करे, हिकिड़े ॾींहुं अख़बारुनि में वॾा इश्तिहार छपिया, 45 अरब डॉलरनि जी सरमायाकारी, मुल्क जी तारीख़ जी वॾे में वॾी सरमायाकारी। सिंध में बि थियणा हुआ, पंजाब में बि थियणा हुआ, पोइ वरी हुन हवा निकिरी वई, अबू ज़बी ग्रुप बैकआउट कयो। बिल्कुलु उन मां त हवा निकिरी वई, वरी हाणे अमरीकी सीड़पकार अची विया आहिनि। हा, थॉमस क्रैमर अची वियो आहे, बिल्कुलु उहो वॾो सनतकार आहे। हा, ऐं सिंध जा उहे ॿई ॿेट जेके मुशरफ जे दौर में MR कंपनी सां मुआइदो जे लाइ थियो 2006 में, ऐं डायमंड बार सिटी ठाहिण जो ऐलान थियो, सिंध जे माण्हुनि शदीद एहतिजाज कयो हुन ते, ऐं उहे डिंगी ऐं भंडार ॿेट तव्हांखे यादि हूंदा। अॼु बि ही जेके सिंध जी सिविल सोसाइटी आहे, माईगीर आहिनि, ऐं जेके सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि, उहे सभु हाणे हिन ई जेको मनसूबो हाणे अनाउंस थियो आहे, इन ते ॿेहर शदीद एहतिजाज पिया कनि ऐं उन्हनि इन मनसूबे खे रद्द करे छॾियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त इन सां न रुॻो इकोलॉजी खे नुक़सानु थींदो, मैंग्रोव जेके आहिनि उहे तबाह थींदा, पर उन सां गॾोगॾु उते केरु अची रहंदो, केरु न रहंदो, सिंधी माण्हुनि जी जेका हक़ियात आहे, सभु इशू ज़ाहिर आहे उन में, उन जे हवाले सां उन जा तहफ़ुज़ात आहिनि। त हाणे हिकिड़ो प्रोजेक्ट अचे थो जीअं ज़ुल्फ़िकार वारो आहे, उन ते बि सिंध जे माण्हुनि खे एतिराज़ु आहे, हिन मनसूबे ते बि एतिराज़ु आहे त तरक़ी याफ़्ता जेका दुनिया आहे उते जिते बि हीअ असां ॾिसूं था ॿेट आहिनि या हिन सामूंडी पट्टी आहे, त उहे अलाए कहिड़ो मंदरु था ॾियनि। जॾहिं बि असां वञूं था ॾिसूं था असां वटि सिंध में तरक़ी अता हिन में हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे, इहो असांखे तय करिणो पवंदो असांजी सिविल सोसाइटी खे, कॉम्प्रेसिव खे, धरती धड़नि खे, उहे माण्हू जेके ॿेटनि में रहनि था, ॿियनि जाइनि ते रहनि था, गुरबत में आहिनि, अफ़लास में आहिनि, ॾुख में आहिनि, तकलीफ़ में आहिनि, त आख़िर दुनिया जो ही फीथो अॻिते हलणो आहे, तरक़ियूं थियणियूं आहिनि, इनखे देरि नथी करे सघिजे, रोके नथो सघिजे। ज़ुल्फ़िकार आबाद ते बि जेतिरा एतिराज़ आहिनि उन ते तमामु घणो कमु बि थियो आहे, पर उन सां ॻाल्हाए सघिजे थो। ॿेटनि जे बारे में ॾिसो, अॻे इहो एतिराज़ त मुशरफ ॿिया माण्हू वठी ईंदो, हाणे जेके ॿेटनि 3.5 किलोमीटर समुंड में रोड ठहंदो, इहो हितां ई कंट्री क्लब खां, उन खां पोइ ॿेटनि जे अंदरि दुनिया जी वॾी वॾी इमारत तामीर थींदी, ऐं मलिक रियाज़ पंहिंजो मामिलो करणु थो चाहे। समुंड आहे ई बलोचिस्तान जे सिंध वारे पासे, पंजाब में फाथो आहे, ख़ुदि अरबपति बिज़नेसमैन आहे, हुन जे वटि ब्लैक मनी जे बारे में बि घणियूं कहाणियूं आहिनि। अमेरिकन इन्वेस्टर जेकॾहिं खणी थो अचे त तरक़ी ज़रूरु थींदी, त इहो सिंध जे कॉम्प्रेसन खे, धरती धड़नि खे सोचणु घुरिजे। ऐं हिन वक़्तु पीपल्स पार्टी बि उते पावर में आहे, ऐं हू हीउ सॼो जेको करे रहियो आहे वेंचर, पहिरियों वेंचर जेको हुननि अबू ज़बी ग्रुप सां कयो, बैकआउट थियो, उन में बि सदर साहब जो को न को रोल हो, हिन में बि ज़ाहिर आहे हुननि गारंटी कयो आहे, जो अॼु पोर्ट कासिम सां बि कोन था ॻाल्हाइनि, कराची मेट्रोपॉलिटन सां बि कोन था ॻाल्हाइनि, कराची सिंध हुकूमत सां बि कोन था ॻाल्हाइनि, अचानक मुआइदा बि सही थी विया, त का गारंटी त आहे जो अचानक आया। ऐं तव्हां ॾिठो त कल्ह हुनजो पुटु जेको अली रियाज़ आहे उहो बि ज़ाहिर थियो, मामिलो सही थियो। पर इहो असांखे सोचणु घुरिजे हाणे त आख़िर दुनिया सां असांखे हमांग थियणो आहे या न थियणो आहे। जे थियणो आहे असांजी वधि खां वधि पार्टिसिपेशन हुजे, राइट्स हुजनि। अरबनि बि त बहरहाल तरक़ी कई आहे, उन्हनि पोइ वोटिंग उन ते खुलियो डायलॉग थियणु घुरिजे त उन्हनि माण्हू जेके माण्हू अचनि था ॿेटनि में, उनखे वोटिंग राइट हुजे न हुजे, असांजा राइट्स प्रॉपर्टी राइट्स कीअं प्रोटेक्ट थींदा, असांजा इकोलॉजिकल, असांजा कल्चरल राइट्स, असांजा ॿिया जेके इन्वायरमेंटल राइट्स आहिनि उहो कीअं मामिलो हूंदो, इन ते को फ्रेम तय थियणु घुरिजे। कानून साज़ी कराइजे, सिंध हुकूमत जो रोल वधाइजे, उन खां पोइ इहे समूरा उन्हनि ते प्रेशर ग्रुप्स पंहिंजे जाइ ते रोकणु न घुरिजे। जे रोकींदा वेंदासीं त आख़िर केसीं ताईं असां रोकींदासीं। इहे ॿेटनि ते ॾिसो, हीउ जेको फेज़ शुरू थियो आहे गवादर चाइना जे हवाले करणु, उन खां पोइ हीअ तमामु वॾी साइली पटी आहे जेका जीवानी, पसनी, उरमाड़ा ऐं कराची, इन खां पोइ हीउ बिन कासिम खां थींदो ठठो बदीन ऐं मामले अॻिते हली वई 0 पॉइंट वारे पासे, सरकड़ीक वारे पासे। त इहो सोचणु घुरिजे असांखे, ऐं इन ते हिकिड़ी स्ट्रेटजी धरती धड़नि खे, माण्हुनि खे करणु घुरिजे। ऐं रुॻो मुखालफ़त जेका आहे हर दफ़े, चलो तव्हां मुखालफ़त कई, उन जनरल मुशरफ हाणे PP आहे, पोइ हाणे इंतज़ारु कयो सुभाणे आज़ादु सिंध जी हिकिड़ी ख़ुदि मुख़्तियार हुकूमत ईंदी, उहा कंदी, पोइ त तेसि ताईं मोने दड़े खे बि असीं धूड़ में या मिटीअ में लपेटे छॾियूं, बंदि करे छॾियूं। ऐं समूरियूं अहिड़ियूं तरक़ियूं जेके कंहिं न कंहिं फॉर्म में असांजी सिविलाइज़ेशन जो मामिलो आहिनि,
धरतन जे तारीख़ में, मुल्कनि जे तारीख़ में ये तव्हांजूं कल्चर्स प्रमोट थींदियूं, सिविलाइजेशन ईंदियूं, जीअं इंडस वैली सिविलाइजेशन आहे, सिंधु माथर जी तहज़ीब आहे, वरी उन में डिक्लाइन बि ईंदी आहे, वरी क़ौमूं उथंदियूं आहिनि, मुल्क उथंदा आहिनि, त हिकिड़ो अपॉर्चुनिटी आहे, एंड अपॉर्चुनिटी नॉक्स एट डोर, दरवाज़े ते पहुची वई आहे, बार बार अचे पई। मलक रियाज़ हिन पंजाब जे अंदरि तव्हां ॾिसो त मिरेकल्स कया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु इल्ज़ाम पंहिंजे जाइ ते, भला इहा तरक़ी छो न सिंध में थिए, छो न ठटे जे माण्हू खे पुॼे, छो न बदीन जे माण्हू खे पुॼे, जेके साहिली माण्हू आहिनि हूअं बि त समुंड खायो पियो अचे, हज़ारे लखे एकड़ ज़मीन असांजी खायो पियो वञे, हिननि सां को न को ब्लॉकेज ईंदो, उन खां अलावा ॿियूं तरक़ियूं थी सघनि थियूं, बहितरी थी सघे थी, पर इन जो वसील बुनियादनि ते डायलॉग थियणु घुरिजे, ऐं जेके बि असांजियूं उते आहिनि पंहिंजियूं कम्यूनिटीज़ ऐं माण्हू आहिनि, उन्हनि जा राइट्स, उन्हनि जा जेके माली ॿिया टिया सभु शयूं उहे प्रोटेक्ट थियणु घुरिजनि, ऐं अल्टीमेटली वञणु उन तरफ़ घुरिजे रस्ते ते। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे हिन पीपल्स पार्टी गवर्नमेंट आहे, उन ते प्रेशर हुजणु घुरिजे। जे रुगो मुखालफ़त हूंदी त इहा मुखालफ़त बराए मुखालफ़त हूंदी, पोइ असां सिंध में को प्रोजेक्ट करे ई कोन सघंदासीं। चलो, वॾी महिरबानी सिकंदर, प्रोग्राम जो टाइम ख़तमु थियो। नाज़रीन, राजधानी टाइम मां असांखे ॾींदो इजाज़त। सुभाणे ॿीहर मिलंदासीं, तेसिताईं अलाह वही।